अदा हालत ॾाढी ख़राब है। अदा पोइ वञ कंहिं डॉक्टर खे ॾेखार। चरिया में बि न सिंध जी ॻाल्हि पिया करे न, सिंध को पट खा गए दा। अल्लाह मन अपने नवे नसल को हिम्मत ॾेवे जेको वेढ़ अपने हक़ गिने बाक़ी ॻाल्हि ज़ोर है। नओं नसल तॾहिं विढ़ंदो जॾहिं शऊर हूंदो, ऐं शऊर तॾहिं ईंदो जॾहिं नओं नसल तइलीम याफ़्ता हूंदो। हाँ त पढ़सी न आपांगा रिढा थोरी चरेसी। पढ़ंदो किथे इहो ॿुधाए। असांजे ॿाहिराणनि में स्कूलनि जी हालत ॾिठी अथई, किथे गॾाऊं ॿधियूं पियूं आहिनि त किथे वॾेरनि जा महिमान तरसियल आहिनि। जिते स्कूल जी बिल्डिंग सलामत आहे उते उस्ताद न आहे, ऐं जिते उस्ताद अचे थो उते शागिर्द नथा अचनि। इन में ॾोह न उस्तादनि जो आहे न ई शागिर्दनि जो। छो त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त रियासत में हर क़िस्म जा हालात सिर्फ़ु हुक्मरान पैदा कंदा आहिनि। उन्हनि हालतुनि जे हिसाब सां क़ौम जो मयार ठहे थो, सोच ठहे थी, अमल थियनि था। असां जिन हालतुनि में पलूं था असांजो ज़हन बि उन हिसाब सां कमु कंदो आहे। जंहिं मुआशिरे में कुकड़नि जा मेल फ़ख्र सां ॾिठा वञनि ऐं दरगाहुनि जा मेला जोश सां घुमिया वञनि, उन मुआशिरे में रहंदड़ क़ौम कहिड़ा स्पेस ॾांहुं सैटेलाइट रवाना कंदी। जिते नई इजाद कुफर जे ज़िम्मे अचे उते तकलीफ़कार जो वजूद यतीम ॿार वांगुरु हूंदो आहे। 73 सालनि खां असीं जमहूरी निज़ाम में रहूं पिया जंहिंमें वोट खे वॾी अहमियत हासिल हूंदी आहे, पर पंहिंजे पाण खां पुछो छा कॾहिं तव्हां इन जी अहमियत खे महसूस करण जी कोशिश कई आहे? कॾहिं इन वोट जे सहारे पंहिंजी ज़िंदगी बदिलाइण जी कोशिश कई आहे? माहौल खे सुधारण जी कोशिश कई आहे? न, कॾहिं बि न। छो त असांजे ज़हन जी तरबियत ई अहिड़ी थियल आहे। असांखे अहिड़ो माहौल ॾिनो वियो आहे जंहिंमें असीं इनफरादी सोच त रखी सघूं था, पर इज्तिमाही सोच रखण जी हिम्मत ई कोन था कयूं। तव्हां ही सोचे सघो था त तव्हांजा ॿार पढ़ी लिखी अॻिते वधनि, पर तव्हां ही नथा सोचे सघो त क़ौम जो नसल कीअं तइलीम हासिल करे अॻियां वधे। अदा वो तो सही है पर कुछ तो हेठे हमले को करना पोसी न। हुकूमत आप हर शहर विच आण कानून त कान समझेसी। अदा छा डोनाल्ड ट्रंप शहर शहर में वञी कानून सम्झाए थो? बोरिस जॉनसन घटी घटी में वञी माण्हुनि खे हिदायत ॾे थो? या अंजीला डोरोथिया मार्कल सेमिनार घुराए माण्हुनि खे लेक्चर ॾे थी? पोइ बि छो यूरोप, अमेरिका ऐं जर्मनी जो हर इदारो मज़बूत ऐं कानून जी बालादस्ती आहे? उहो सिर्फ़ु इन करे छो त मथां खां ॾंडो आहे। मैनेजमेंट सही हुजे त निज़ाम बि सही हलंदो आहे। बाक़ी जे मथां खां ई करप्ट ऐं खाऊ वेठा हूंदा त हेठनि जा हाल बि ओड़ा ई हूंदा। यादि रखो त रियासत में हर मसइले जी जड़ करप्शन हूंदी आहे। असांजो अदमियो इहो रहियो आहे त असां मसइले जी जड़ खे छॾे हर मसइले खे अलॻि अलॻि हल करण जी कोशिश कई आहे। सभु मसइलनि खे साइड ते रखी जेकॾहिं सिर्फ़ु रिश्वतखोरी खे ख़तमु कयो वञे त समाज में थींदड़ 99% नाइंसाफ़ियूं पाण ई ख़तमु थी वेंदियूं। इस्पतालनि में इलाज न आहे, स्कूलनि में तइलीम न आहे, सबबु करप्शन। क़ाबिल नौजवान धिका पिया खाइनि, जाहिल माण्हू उन्हनि ते क़ाबिज़ आहिनि, सबबु करप्शन। तरक़ी जे नाले ते मक़ामी माण्हुनि खे दरबदर करणु ऐं धारियनि खे उते नौकरियूं ॾियणु, सबबु करप्शन। सिर्फ़ु तकरीरूं करण ऐं डालूं हणण सां कुझु कोन थींदो। कुझु करण वारा मोही ॿिए क़िस्म जा हूंदा आहिनि। बकौल असांजे असीं दुनिया जी बहितरीन फ़ौज रखूं था, जदीद टेक्नोलॉजी सां गॾु बॉर्डर जी इंच इंच ते नज़र रखूं था, पर पोइ बि इंडिया मां ईंदड़ मनशियात खे रोके नथा सघूं। सबबु तव्हां ॼाणो था। छा अहिड़े समाज में इदारा तरक़ी कंदा? अहिड़े माहौल में इंसाफ़ मिलंदो? इन्ही करप्शन जे करे असांजी इंडस्ट्री लेबर लॉ खे जुती जी नोक ते रखे थी। जॾहिं कानून जी वैल्यू ई न हूंदी त पोइ ज़ाहिरा ताक़त पंहिंजी मनमानी कंदी, सरमाएदार पंहिंजी मर्ज़ी जो मालिक हूंदो ऐं ग़रीब माण्हू पंहिंजा सूर पिटींदो। कड़ियो गवर्नर जो मिसाल वठो। इन्ही करप्शन जे करे असांजा शहर सहूलियतनि खां त विया पर बुनियादी हक़नि खां बि महरूम आहिनि। कड़ियो गवर्नर सालनि खां तेल कंपनियुनि खे अरबन रुपयनि जो मुनाफ़ो कमाए ॾियण बावजूदि उते जा शागिर्द हिकु कॉलेज खां बि महरूम आहिनि। कानूनी तौर ते उते जी तालीम, सिहत ऐं रोज़गार कंपनी जे ज़िम्मे आहे। कड़ियो गवर्नर जा दोस्त कमेंट करे ॿुधायो तव्हांजे शहर में घणा नौजवान तेल कंपनी में कमु कनि था? तेल कंपनी तव्हांजी तालीम लाइ कहिड़ा क़दम खयां? अफ़सोस थिए थो जॾहिं एतिरे हद ताईं नाइंसाफ़ी ॾिसूं था। हुकूमती ऐलान सालनि खां हलनि पिया, कंपनी जा कारोबार सालनि खां हलनि पिया, पर कॉलेज जो कमु उते जो उते पियो आहे। जे हुकूमत तरफ़ां ॾंडो हुजे हा त छा कंपनी नखरा करे हा? बस अदा जमहूरियत न काला मोह किती बैठे। अगर जमहूरियत हिकु निज़ाम आहे ऐं निज़ाम हमेशह इंसाननि जी भलाई ऐं वक़्त जे तक़ाज़ाउनि खे पूरो करण लाइ राइज कयो वेंदो आहे। इन ॻाल्हि खे न विसारियो त असां बादशाही निज़ाम खां तंग थी जमहूरी निज़ाम आंदो। अॼु असीं बादशाही निज़ाम खे हिकु नाकाम निज़ाम तसवर कयूं था, पर ॾिठो वञे त मुसलमाननि जो अज़ीम सल्तनतूं सभु बादशाही निज़ाम ते क़ाइमु हुयूं। थोरो जाइज़ो वठो त असांजी जमहूरियत खां उहे बादशाही दौर 1000 दफ़ा बहितर हुआ। कानून हो, इंसाफ़ हो, क़ाबिलियत जो क़दर हो, रिश्वत जी सज़ा मौत हुई ऐं ज़ालिम जो आज़ाद थियणु नामुमकिन हो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु को इलेक्शन खटी कोन आयो हो, बल्कि उन दौर जो बादशाही हो जंहिंजे इंसाफ़ जा कसीदा अॼु बि लखनि किताबनि में मिलनि था। सुल्तान महमूद, कतबुद्दीन ऐबक, आराम शाह, रुखुद्दीन फिरोज शाह, अलाउद्दीन मसूद शाह, नासिरुद्दीन महमूद, इन्हनि मां कंहिं बि जमहूरी निज़ाम न ॾिठो। इन्हनि सभिनी पंहिंजो ख़िदमतूं बादशाही निज़ाम में ई सरअंजाम ॾिनियूं। सल्तनत गौरिया, सल्तनत उस्मानिया, इस्लाम जूं उहे अज़ीम सल्तनतूं जिन मुस्लिम उम्मा खे आला मयार ॾिनो, तरक़ी ॾिनी ऐं ख़ुशहाली जा रस्ता हमवार करे छॾिया, उहे निज़ाम
उहे इंतज़ाम, उहे कानून, उहे हुक्मरान छा असांजे सियासतदाननि जे बराबरि हुआ? असीं अक्सर ही ॿुधूं था त जहिड़ी अवाम तहिड़ा हुक्मरान, पर जेकॾहिं ईअं आहे त पोइ छा हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो जे दौर में अरब सागोरा सभु PhD होल्डर हुआ? जेका क़ौम अॼु बि मासूम पखियुनि जो शिकार करे फ़ख्र महसूस करे थी, अंदाज़ो लॻायो उन दौर में इन्हनि जी हालत कहिड़ी हूंदी। अॼु असीं जदीद दौर में रहूं था जिते इल्म आहे, शऊर आहे, तंहिं हूंदे बि असीं पुराणे ज़माने खां बदतर ज़िंदगी गुज़ारियूं था। आख़िर कहिड़ी वजह आहे जो असां कंहिं बि निज़ाम में पंहिंजे पाण खे एडजस्ट न करे सघियासीं? निज़ाम ग़लति नाहे, इंतज़ाम जे तरीक़े ते सवाल उथारियो, तव्हांखे बेवकूफ़ बणाए तव्हांजे हक़नि खां तव्हांखे महरूम कयो पियो वञे, तव्हांजे मथे ते पार्टियुनि जा लेबल लॻाए तव्हांखे क़ौम खां अलॻि कयो पियो वञे। कॾहिं सूबे जो तमाशो, कॾहिं जबलनि जी कटाई, कॾहिं बेटनि ते कब्ज़ा, त कॾहिं ज़मीन जी नीलामी। असांजे ज़हननि खे ईअं मैनिपुलेट करे पंहिंजा मफ़ाद हासिल कया पिया वञनि। हक़ घुरूं त ॾोहारी, सवाल कयूं त गद्दार। इन्हनि हक़ीक़तनि खे तस्लीम करे बसि जानवरनि वारी ज़िंदगी जीअंदा रहो ऐं पंहिंजी औलाद खे ग़ुलामी जो तोहफ़ो ॾींदा रहो। असां चंद ख़ानदाननि जो ठीको खयो आहे, बसि उन्हनि खे इक़्तिदार ते आणींदा रहो ऐं ज़ुल्म खे बर्दाश्त कंदा रहो। असांजी सोच में जेको फ़र्क़ु आहे, इन फ़र्क़ु असांखे तबाह कयो आहे। अज़ीम माहिर नफ़्सियात विलियम क्लेमेंट स्टोल पंहिंजी किताब सक्सेस थ्रू पॉज़िटिव मेंटल एटीट्यूड में लिखे थो त माण्हुनि में तमामु थोरो फ़र्क़ु हूंदो आहे, पर उहो ई थोरो फ़र्क़ु ज़िंदगी में ईंदड़ वॾे फ़र्क़ जो सबबु हूंदो आहे। उन ई फ़र्क़ जी निशानदेही कयो, पंहिंजे समाज ते गौर फ़िक्र कयो, छो त आज़ादी जो मार्ग तॾहिं ठहंदो आहे जॾहिं ग़ुलामी जो ताज वाज़े हूंदो आहे।